नवाबशाह में उस्तादन ऐं शागिर्दनि पारां स्कूल मां मुबैना चोरी खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मेहर खान ख़ासकेलीअ जे शागिर्दनि हेडमास्टर अब्दुल बशीर बिरोही, हुसैन अली ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि चयो त मेहर ख़ासकेली स्कूल नाले हुजण जो नाजाइज़ फ़ाइदो वठी रहियो आहे। हुननि चयो त मेहर ख़ासकेली स्कूल जी चाबी पाण वटि रखी परेशान करे पियो, जंहिं सबबु पखा, पाणीअ जो मोटर, पाइप ऐं लोहियूं शीखूं पिणु चोरी थी वियूं आहिनि। टियों चोरी थियो आहे। अॻु में ॿ दफ़ा चोरी कई, असां थाणे बी सेक्शन खे एप्लीकेशन ॾिनोसीं, थाणे को बि ख़र्च तेल न कढियो, सम्झी न साईं। असां तव्हां ॾिनोसीं, वॾे खे चयोसीं, त बि कुझु न निकितो। पोइ असांखे धमकियूं ॾेई टे चोरियूं करे विया। केरु? मेहर खान ख़ासकेली आहे। जंहिं वटि चाबियूं आहिनि, चाबियूं मूंखे हेडमास्टर खे कोन थो ॾे, मुंहिंजा बाथरूम इस्तेमालु करे थो, राति जो रहे थो, शाम जो स्कूल खोले थो, ऑफिसरनि खां वॾनि सियासतदाननि खां मूंखे दाबा थो ॾियारे, मूंखे ब्लैकमेल थो करे। असीं तक़रीबन साईं 3 चक्कर चोरी थियो आहे साईं। असांजे स्कूल में इतलाह बि ॾिनो असां बी थाणे खे ऐं कल्ह बि ऑफिसरनि खे बि ॾिनो असां हर शइ। कल्ह गाॾी बि आई बी सेशन में, माना को बि माना गिरफ़्तारी न थी आहे सर। बसि तालीम बचायो वञे सर। अॻवाणनि चयो त एहतिजाज करण ते ॼाणायल शख़्स ॻरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। कामरनि खे शिकायतूं करण बावजूद बि अज़ालो न पियो कयो वञे। एहतिजाज कंदड़नि आला इख्तियारनि खां घुर कई त मेयर ख़ासकेली ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।